नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। अॼु ताज़ा तरीन ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जी एडिशनल सेशन जज इनायतुल्लाह भुट्टो तारीख़ी फ़ैसिलो ॾिनो आहे। 9वीं क्लास जी शागिर्दाणी ज़ैनब भयो जे केस में 3 जवाबदारनि दानिश काइम खानी, जहाज़ेब काइम खानी, मोहम्मद वसीम काइम खानी खे मौत जी सज़ा, जॾहिं त सोहेल काइम खानी खे उम्र कैद जी सज़ा ॾिनी वई आहे। जॾहिं साॻिए केस में 3 औरतुनि नायाब, तहरीम, फुरासत खे बाज़त बरी कयो वियो आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे वुमेन एक्शन फोरम जी कन्वीनर अमर सिंधूजा। वुमेन एक्शन फोरम इन केस जे हवाले सां उनजी वॾी जदोजहद आहे। उन हवाले सां अमर सिंधू सां राब्तो कयो आहे। अचो त अमर सिंधू सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो हिन केस जे बारे में छा चवणु आहे। महिरबानी अदा, ॾाढो सुठो थियो अॼु फ़ैसिलो ॿुधी, ॾाढी ख़ुशी थी। हिन लाइ मुसलसल 8 साल इंतज़ार हो असांखे त इन केस जो फ़ैसिलो अचे। पर कुझु ॾींहं पहिरीं यादि हूंदो तव्हांखे फॉलोअप लाइ मूं तव्हांखे कॉल बि कई, तॾहिं ख़बर पई त अञा कोर्ट में केस आहे ऐं बाक़ी छोकिरीअ जो पंहिंजी शाहिदी ऐं उनजे बयान ते सॼे केस जो दारोमदार आहे। जॾहिं 2010 में इहो 2010 में केस थियो त वुमेन एक्शन फोरम जी सॼी टीम किपरो में आई ऐं ख़ानदान सां मिली। तॾहिं अची असांखे महसूसु थियो त घणियूं शयूं आहिनि जेके मीडिया ते रिपोर्ट नथियूं थियनि ऐं माण्हुनि में केतिरे क़दुरु ख़ौफ़ ऐं हिरास आहे। तॾहिं असां पहिरीं इहो बयानु ॾिनोसीं। उन टीम में अमर सिंधू हुई, अरफाना मला बि हुई, आउं बि हुअसि, असांजी साथियाणियूं नजमा, पंवर, रोज़ीना जुणेजो, असांजी सॼी टीम आई हुई। त असां पहिरीं इहो मौक़िफ़ रखियो त अहिड़े क़िस्म जा केस जेके आहिनि से एंटी टेररिस्ट कोर्टुनि में हलनि ऐं इन्हनि में इहे कलम बि लॻनि। छो त इते जेके माण्हू लोकल हुआ उन्हनि जो हो केतिरा हिंदू माण्हू ख़ासि तौर ते जेके वापारी तबिको जेको शिफ्ट करे वियो, जेको जिन खे ज़बरदस्ती लॾायो वियो, त उहे छोकिरियुनि जी उहे ॻाल्हियूं, उहा बदनामी, समाज जा उहे रवैया बर्दाश्त न पिया करे सघनि। असांखे तमामु घणो दुख पहुतो ऐं असां सोचियो त इन ते मुसलसल असां लिखंदा रहियासीं। उन में आर्टिकल्स मूं बि लिखिया, अमर सिंधू लिखिया। उन खां पोइ असां हिते अची प्रेस कॉन्फ्रेंस वुमेन एक्शन फोरम जे पारां कई, प्रेस रिलीज़ ॾिनी ऐं तव्हांखे यादि हूंदो त पहिरीं असां वकील बि करे ॾिनो, जेको अमर सिंधू जो भाउ कलंदर बख्श लहारी हुयो, जंहिं असां खां फीस बि न वरिती। त पोइ वरी विच में मामला ईअं थिया त जिरगा थिया, वरी पॉलिटिकल अप्रोच कई वई, जंहिंजे करे विच में जेके छोकिरियूं हुयूं उन्हनि जी ज़मानत कराई वई। उन खां पोइ ॿिया छोकिरा बि ज़मानत ते आज़ादु थिया। कुझु वॾी गैंग हुई आहे, साइबर क्राइम का नंढी ॻाल्हि कोन्हे। ऐं इन जूं केतिरियूं छोकिरियूं मुतासिर हुयूं ऐं उन सां गॾोगॾु छोकिरियुनि जी पढ़ाईअ ते तमामु घणो असरु पियो, जो केतिरे वक़्त ताईं इहो गर्ल्स स्कूल में अटेंडेंस छोकिरियुनि जी तमामु घटि थी वई हुई, ओसी ताईं बि असांखे ख़बर पई। हिकिड़ो अहिड़ो केस हो जेको सिर्फ़ु ईअं न आहे त ॾोहारींदो कयो, हिकिड़ा मुतासिर ख़ानदान थियो, पर पूरे इलाइक़े में हिकिड़ो ख़ौफ़ जी फ़ज़ा थी वई। तव्हांखे ख़बर आहे त असांजे सोसाइटी में छोकिरियुनि जी तालीम जा केतिरा चैलेंजिस था थियनि, छोकिरियुनि जे तहफ़ुज़ जा केॾा मसइला आहिनि, केतिरनि माइटनि छोकिरियुनि जी पढ़ाई रोके छॾी, स्कूल खां वेही रहियूं, घणा ख़ानदान शहर छॾे हलिया विया। उन खां पोइ जॾहिं सियासी तरह सां असां ॾिठो त किथे का सपोर्ट महसूसु कोन थी। ऐं बाक़ी आउं शाबाश ॾींदसि असांजे मीडिया वारनि खे, जंहिंजी जॾहिं हिन केस जा जिरगा थिया त सॼी टीम मीडिया जी असां वटि हैदराबाद में हली आई। अमर सिंधू सां असां सभिनी सां मिलिया ऐं चयूं त तव्हां माना हिन केस खे ईअं न सम्झो त जिरगा थिया, पैसा थिया त इहो कोर्ट में त केस मौजूदु आहे। उन खां पोइ असां हिकु दफ़ो वरी प्रेस रिलीज़ जारी कई ऐं जॾहिं ज़ैनब भइयो जे चाचे सुसाइड कयो त हिकु दफ़ो वरी असां आया हुआसीं ते उन्हनि सां ताज़ीत बि कई ऐं वापसि सां केस खे फॉलो कंदा रहियासीं। उन खां पोइ हाणे जॾहिं केस जो हर तरीक़े सां आयो आहे, उनजे बावजूदि बि असीं चवंदा थी त हिन में जेका सज़ाए मौत आहे, असां ह्यूमन राइट्स सां बि तालुक़ु रखूं था, इंसानी हक़नि जे लाइ कमु कयूं था, असां कैपिटल पनिशमेंट जी आजिया नथा करियूं। उन में वरी बि आहे त उमिरि कैद जी सज़ा आहे या कानून में जेकॾहिं हिन जी हुजे गुंजाइश त उन ते ज़रूरु ॾिठो वञे। बाक़ी इन सॼे में आउं सम्झां थी त सिविल सोसाइटी आहे, इन जे ख़ानदान ज़ैनब भइयो जे तमामु घणो लोड़ियो आहे। अच्छा, तव्हां इहो ॿुधाईंदा हलो नाज़रीन खे त गैंग रेप जा जेके अहिड़ा वाक़िया थियनि था, हिन केस 9 साल हलियो आहे ऐं हीउ ख़ानदान हो फरियादी ख़ानदान हो जंहिं 9 साल सियासी दॿाउ बर्दाश्त कयो, जरगा बि थिया, उन बावजूद बि जेको जज साहिब जेका सज़ा ॾिनी आहे। भला हुकूमत खे, चूंडियल नुमाइंदनि खे इन हवाले सां कानून सां जे हवाले सां छा करणु खपे? औरतुनि खे जीअं 9 साल ॾिसो था, ही त माना छोकिरीअ जी हयातीअ में फ़ैसिलो आयो आहे न।
अदा अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अदालतुनि जा फ़ैसिला त माण्हुनि जे मरण खां पोइ बि ज़ाहिर थींदा आहिनि। 2 साल पहिरीं मूंखे यादि आहे अख़बार में आयो त जेॾी महिल कोर्ट मुजरिम खे बाइज़त बरी थी करे घर ते लेटर थो पहुचे थो ॿुधाइनि था त साल पहिरीं त इहो जेल में ई उहो माण्हू गुज़ारे वियो, जंहिंखां पोइ थी कोर्ट चए त बाइज़त बरी थियो। अञा ताज़ो परे छो वञूं? 6 ॾींहंनि जी सज़ा ते हिकिड़े माण्हू जो घणनि सालनि खां पोइ उहो हिकिड़ो पान विकण वारो ग़रीब माण्हू आहे जंहिंजे त कोर्टुनि जे निज़ाम खे फ़ाल करण लाइ हुकूमत खे जोॻा उपाउ वठणु घुरिजनि या जजिस अपॉइंट कया वञनि, कोर्ट्स ठाहियूं वञनि। पोइ हाणे त नेट जो दौरु आहे, फाइल वग़ैरह इंटरनेट ते अपलोड कयो ऐं जजिस जो अदालतुनि जो टाइम वधायो वञे, कोर्टुनि जी तइदाद में इज़ाफ़ो कयो वञे, जजिस जी तइदाद में इज़ाफ़ो कयो वञे। आख़िर माण्हू केसीं ताईं लोड़ींदा? आख़िर हिकिड़ी छोकिरी आहे, हुन लाइ आउं सम्झां थी त हिन भइयो खे असां मुबारक बि ॾियूं। हिकिड़ी छोकिरीअ केतिरो लोड़ियो, उहो मासूम हुई, अञा 8वीं क्लास थी, तॾहिं हुन सां इहो हादसो थियो। पोइ हुनजी शादी थी वई, कुझु साल त उहो वीचारी साम्हूं अचे ई न पई। पोइ हुन हिमत करे आई आहे, या शाबस हुजेसि कोर्ट में अची पंहिंजो केस फाइनल कई। हिन फ़ैसिले जा भला असर कहिड़ा असर थींदा? ऐं ॿियो नंबर ज़ैनब भयो खे शायदि हिन फ़ैसिले जी अञा ताईं ख़बर पई बि आहे अलाए न पई आहे, छाकाणि त वारस जेके आहिनि हुन सां को बि ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि तो किथे आहे, ऐं मीडिया खां बि हुनखे परे रखियो वियो आहे। हिन फ़ैसिले जा असर कहिड़ा थींदा? छोकिरियुनि ते ज़ाहिर असां सम्झूं था त छोकिरियुनि जो इन मामले में साम्हूं अचणु करणु, असीं पाण चवंदासीं त फ़ोटो वग़ैरह न ॾिनो वञे, उनजी घरेलू ज़िंदगी ख़राब थी सघे थी। एॾो वॾो वाक़ियो थियो आहे। असर इहो थी सघे थो त हाणे इहा ॻाल्हि आहे त जेके छोकिरियूं घुटिजी थियूं वञनि, अञा हाणे बि तव्हां ॾिठो हूंदो अनिला जो वाक़ियो थियो आहे, त साइबर क्राइम हींअर तमामु हिकिड़ो इशू वधियल आहे जंहिं ते ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे ऐं समाजी रवैयनि में बि तब्दीलीअ जी ज़रूरत आहे, महसूसु थिए थी असांखे। त हीउ केस हिकिड़ो नुमाइंदा, हिकिड़ो मिसाल आहे असां वटि त इन मुजरिमनि खे सज़ा मिली सघे थी, भले केरु केतिरो बि स्ट्रॉन्ग हुजे, केरु केतिरो बि सियासी तरह सां उनजी मज़बूत हुजे। हिन भइयो जो चाचो आहे डॉक्टर अमीन भइयो, उन वीचारे केतिरा साल हलंदो रहियो, उनजे प्लाटनि ते कब्ज़ा थिया, उनखे ईसायो वियो, धमकियूं ॾिनियूं वयूं, पर वरी बि केस रहियो। हाणे इन में हिकिड़ो आम इंसान आख़िर केतिरो मुक़ाबिलो कंदो? त कोर्टुनि जा जेकॾहिं फ़ैसिला तकिड़ा ईंदा त उन सां इहो असरु थींदो त आम माण्हूअ जो एतमाद वधंदो कानून ते, हुकूमत ते ऐं कोर्टुनि ते, जेको हिन वक़्तु असांजो लॉ जो जेको डिपार्टमेंट आहे उहो पंहिंजो एतमाद विञाए चुको आहे। इन केस सां आउं सम्झां थी त हिकिड़ो मिसाल असांखे बि मिली वियो त इन खे असांखे मायूस न थियणु घुरिजे। माण्हू बीहे थो त इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। महिरबानी अदे हुसैन मुसरत, हिन वक़्तु असां सां मौजूदु हुई लाइन ते हुसैन मुसरत। वरी बि तव्हां मीडिया वारनि खे चवंदसि त जेका ॻाल्हि ज़ाहिर करण में तव्हांजो किरदारु आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया उन सां गॾोगॾु प्रिंट मीडिया, तव्हां पाण सभई सारा जे लाइ कयो त को इन इशू खे तव्हां किथे बि लिकणु न ॾिनो। किथे बि हो, किथां न किथां असांखे ख़बर पवंदी रहंदी हुई त हाणे हीअ शइ थिए थी, असां आवाज़ बुलंद कंदा रहियासीं। तव्हांजी बि महिरबानी हसीन मुसरत जी। नाज़रीन अवां जा ख़्याल ॿुधा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।